हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जिन जी विलादत बासादत ते जामे मस्जिद व इमाम बारगाह गुलिस्तान सजाद में जश्न मल्हायो वियो। रिपोर्ट मंजूर कालरो। इमाम बारगाह गुलिस्तान सजाद कासमाबाद में मुबारक महीने 5 शोबान ते सन 36 हिजरी में विलादत बासादत हज़रत इमाम सैयदुल साजिदीन ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी मुनासबत सां रूहानियत सां भरपूर जश्न मल्हायो वियो, जंहिंमें अक़ीदतमंदन ऐं मुहबान अहल बैत अलैहिस्सलाम जिन जी शिरकत सां जश्न जी ख़ुशियुनि में इज़ाफ़ो थी वियो। तिलावत कलाम पाक ऐं हदीस किस्सा सां जश्न जो रूहानियत भरियो आगाज़ थियो। हिन जश्न खे ख़तीबुल इस्लाम सैयद साजिद अली शाह काज़मी जिन पंहिंजे इल्मी तबलीगी ख़िताब सां दीनी फ़हमी फ़िक़ही ऐं तारीख़ी हवालनि सां रोशनी में करबला जे फ़ातिह सैयद सजाद अलैहिस्सलाम जिन जो शान बयान कयो, जिते इमाम सजाद अलैहिस्सलाम जिन जे हज़ूर में सैयद समर अब्बास शाह, हुसैनी फराज़ करबलाई ऐं मोहम्मद हसन जाफ़री जिन अक़ीदत जा सलाम पेश कया। स्टेट सेक्रेटरी सवार ग़ुलाम अब्बास में मंसर अंजाम ॾिना। हिन ख़ुशीअ जे मौक़े ते इमाम बारगाह खे सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं मस्जिद कमेटी जे ॿियनि कारकुननि पारां सिंगारियो वियो हो, जेके केक काटण महिल साईं काज़मी साहिब गॾु रहिया। हिन जश्न जे हिफ़ाज़त लाइ मक़ामी थाणे जी पुलिस मोबाइल मौजूदु रही। उन खां सवाइ रज़ाकारनि बि सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालिया। आख़िर में न्याज़ इमाम सां ही तारीख़ी जश्न पुॼाणी ते पहुतो।